उम्र घणी साईं जी उम्र वधी 40 साल हाणे उन जी खालिद जी घणी थी 80 मदीने वाले साईं जी ज़ाहिर उम्र थी 40 तो हुन जी तो 80 थी थी साईं ऐलान नबूवत कयो या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू ऐ इंसानो मां अल्लाह जो आखिरी नबी आया तो चक्कर लगा मुझे तो तेरे नाल बोलो दोस्तों साईं फरमायो ऐ इंसानो अचो अचो मां अल्लाह जो आखिरी पैगंबर आया मुझे ईमान आयो प्यारा मुसलमान भाईरो साईं करीम ने यो ऐलान फरमायो मानू के पीड़ जी का शोर थियो हंगामो ही नो ऐलान कदन त इयो जो साईं खालिद हो इन पंहिंजे घर वाले खे ॿुधो छा ते शोर आहे क्यों अॼु असांजे पाड़े वारे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुवत जो ऐलान कयो आहे माण्हुनि जी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे इहे था शोर कनि हज़रत खालिद चयो घर वारो उन्हनि जी मर्ज़ी आहे मूंखे पक्का मके में आख़िरी रसूल ईंदो हाणे कॾहिं ईंदो या केरु ईंदो पर ईंदो ज़रूर मूंखे सहारो ॾेई वठी हलो मां हुन महबूब सां मिलां साईं खालिद खे वठी आया महबूब करीम जी कचहरी में अची विया हज़रत खालिद पुछे पियो साईं जो ख़बर ऐलान कहिड़ो आहे साईं फरमायो सचो आहे रब जो कसम अल्लाह जो हबीब आहियां मूंते ईमान आयो त ॿई जान मुंहिंजा प्यारा थी वञनि मुंहिंजा प्यारा दोस्तो पर हज़रत खालिद मुतालबो कयो से अॻियां नबी हुया हुननि मोजज़ा ॾेखारिया हा अवां बि को मूंखे अहिड़ो मोजज़ो ॾेखारियो जो दिलि मुतमइन थी वञे साईं फरमायो खालिद ॿियनि खे त मां चंड लाइ ॾेखारींदुसि सिॼु वापसि मोटाए ॾेखारींदुसि वण जबल हलाए ॾेखारींदुसि तुंहिंजे लाइ उहो ख्वाबी मोजज़े खां घटि कोन्हे तूं हरम में सुतो पियो आहे मां जंहिं राति आयोसि पे मूं तोखे ॾिठो तो ख्वाब पे ॾिठो सॼी दुनिया में ऊंदाही थी वई आहे पोइ दम मज़ा जेको नूर निकितो उन ऊंदाही खे भॼायो आहे ऐं खालिद उहो नूर ॿियो नूर कोन हो मां मदीने वारे साईं जो नूर हो तोखे ख्वाब विसरी विया मूंखे यादि अहिड़ो महबूब अल्लाह से असांखे ॾिनो आहे जो वञी ख़ैर थिए दोस्तो त हाणे असां हुनजा उमचे असीं बि त अहिड़ो किरदारु अदा कयूं कमु कयूं बाक़ी साईं वेठो आहे उन ईंदो पाण पर मां त कुझु अॻु भरी थियो मता चवे खान बलोच त किनीअ मां कुझु कुझु हथ पैर हणो कुझु आख़िरत जी तयारी कयूं अहिड़ा कम करे वञूं जो दोस्तो असां रब जे तरफ़ मुर्कदा वञूं खणण वारा रोईंदा न त तुंहिंजे शहर मां चूंडिजी अदा माण्हू भलोड़ वियो हलो तुंहिंजे शहर मां चूंडिजी अदा माण्हू भलोड़ वियो हलो हाणे अची छा कंदे यार तुंहिंजो त जोड़ वियो हलो अल्लाह से मुझे हाज़िरी अवांजी हाज़िरी क़बूल फरमा कम सुठा करो क्या मदनी साईं करीम सां वठूं असां सदर उम्मत आहियूं ख़ासि ओ जॾहिं ॿियनि उम्मतुनि जी नज़र असां ते पवे त ईअं त चवनि त वाह जो घोटा ऐं वाह जी अल्लाह अवांजे ॻोठ खे आबाद ऐं शाद रखंदो अॻिते जीअं प्रोग्राम हूंदो ईअं अदा से फ़कीर साहब हलाईंदो इत्मीनान सां वेठा हुजो अल्लाह अव्हांखे आबाद रखंदो शाद बाद रखंदो आख़िर दावा